कोटड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर हसनैन सुमरो मौजूदु बस में ग़ालिब मलकाणी ऐं सॻा शाख कोटड़ी जी गॾियल सेकाट सां गॾिजाणी सिंध लाइब्रेरी कोटड़ी में थी, जंहिंजी सदारत समाजी इल्मी अदबी शख़्सियत ऐं लतीफ़ अयाज़ पंवर कई। महिमान ख़ासि नूर हुसैन नूर, एज़ाज़ी मेमन सुगड़, काज़ी बदर, स्कॉलर अल्ताफ़ मलकाणी, महबूब सिंधी, कमरुद्दीन लतीफ़ी, हाकिम बब्बर ऐं ज़ुल्फ़कार अली हालार महिमाननि में शामिल हुआ। गॾिजाणी जी शुरूआति शाह साईं जी वाईअ सां कमरुद्दीन लतीफ़ी कई, जॾहिं त मुक़ररनि में अल्ताफ़ मलकाणी, महबूब सिंधी, ज़ुल्फ़कार अली हालार, फयाज़ कमराणी, हाकिम बब्बर, नूर हुसैन नूर पंहिंजी नकोर शाइरी ॿुधाए। महफ़िल जे सदर लतीफ़ अयाज़ पंवर चयो त हिन दौर में अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं करे तमामु वॾो कमु कयो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे सॻा शाख कोटड़ी जे दोस्तनि में बज़ में ग़ालिब मलकाणी जे साथियुनि खे जस थो ॾियां, जिन हिकु शानदार प्रोग्राम रखियो आहे, जॾहिं त सुघड़नि में अली गुल रिंद, काज़ी बदरुद्दीन लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी ऐं चंग नवाज़, वली मोहम्मद ख़ासकली, अमीद अली खोसो चंग वॼाए वाह वाह कराए छॾी। जॾहिं त रागिन में मज़हर अली चांडियो, प्यार अली अकबर ख़ासकली, फ़कीर मुनीर बब्बर, उस्ताद नियाज़ हुसैन ख़ासकली राग ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। अली बख्श जलबाणी ऐं नज़ीर अहमद मल्हा जानण चुन जा कलाम ॿुधाए। शेर मोहम्मद जमाली, मिस्री जमाली, अब्दुल हमीद जमाली, रांझो टालपुर, ग़ुलाम सरवर खोखर, फैज़ मोहम्मद खोखर, उमीद अली आमड़ो, बशीर अहमद जोयो, मुख्तियार अहमद लुंड, मोहम्मद रमज़ान लाहौती ऐं इशफ़ाक़ अहमद चांवरी समेत केतिरनि इल्मी अदबी शख़्सियतुनि शिरकत कई। महिमाननि खे रिफ्रेशमेंट पिणु कराई वई। कार्रवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।